माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अक्टूबर 2020 एडिटोरियल वधीक गैस जी पैदावार ॾींदड़ सूबे सिंध खे सज़ा। 24 सेप्टेम्बर 2020 ते तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब ऐं वज़ीर आज़म जे पेट्रोलियम वारे ख़ुसूसी मुआविन नदीम बाबर हिकु गॾियल न्यूज़ कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त ईंदड़ सियारे में सिंध में गैस जी मुमकिना खोट जो वॾो इम्कान आहे। संदसि इन बयान खां पहिरीं गैस जा सारिफ़ीन तारीख़ में पहिरियों भेरो मुकम्मल बिल अदा करण जे बावजूदु गर्मियुनि जे मुंद में बि गैस जे लो प्रेशर ऐं लोड शेडिंग खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 153 मुताबिक़ जेके बि कुदरती वसीला जंहिं बि सूबे मां निकिरनि था उन्हनि सूबनि जी ज़रूरत खे अवलीन तरजीह ते उन्हनि मां पूरो करे पोइ ॿियनि सूबनि खे उन्हनि वसीलनि जी तरसील कई वेंदी। पर विफ़ाक़ हिन वक़्तु 8% गैस जी पैदावार ॾींदड़ सूबे ख़ैबर पख्तूनख्वा खे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ 10% गैस जी फ़राहमी करे रहियो आहे। बलूचिस्तान जेको 12% गैस जी पैदावार करे थो उनखे पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ कुल 5% फ़राहमी थी रही आहे। पंजाब जेको गैस जी मद में सिर्फ़ 2% पैदावार ॾिए थो उनखे 51% गैस जी फ़राहमी थी रही आहे ऐं सिंध सूबो गैस जी पैदावार में 78% फ़राहम करे रहियो आहे। उनखे उनजी 30% ज़रूरतूं पूरियूं करण लाइ गैस फ़राहम कई पई वञे। सिंध जो अवाम हिन वक़्तु इंतहाई बेचैनीअ जो शिकार आहे छो त न संदन चूंडियल सूबाई हुकूमत संदन वसीलनि जे तहफ़ुज़ में कामयाब थी सघी आहे ऐं न वरी वफ़ाक़ खां पंहिंजा आइनी हक़ वठी सूबे जी तरक़ीअ लाइ को रायतो कमु करे रही आहे त ॿिए पासे वफ़ाक़ सूबे जे हक़नि ते आइन खां बालातर थी करे धकु हणी सिंध जे अवाम खे वधीक गैर एतमादीअ वारी सूरतहाल ॾांहुं धिके रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब जे चवण मुताबिक़ त हिन सॼी सूरतहाल जी ज़िम्मेदार सिंध हुकूमत आहे जेका सिंध में LNG जी सप्लाई लाइन विछाइण में ताउन न करे रही आहे। सिंध हुकूमत जो सिंध जे गैस वारनि वसीलनि ते राइट ऑफ वे ROW वारे नुक़्ते नज़र मुताबिक़ त आइनी तौरु सिंध मां जेतिरी गैस निकिरे थी उनखे इस्तेमालु करण जो पहिरियों हक़ उन सूबे जो आहे ऐं हू LNG जंहिंजी क़ीमत कुदरती गैस खां वधीक आहे पंहिंजे सूबे जे इस्तेमाल ख़ातिर वठण लाइ तयारु नाहे। विफ़ाक़ हिन वक़्तु पंजाब जे CNG स्टेशननि खे टेक्सटाइल इंडस्ट्री सां गॾोगॾु फर्टिलाइज़र इंडस्ट्री ऐं घरेलू सार्फ़ीन सां गॾोगॾु ॿियनि इदारती ज़रूरतुनि जो बि पूराओ करे रहियो आहे। जॾहिं त सिंध में गैस जी खोट जे करे सनअतुनि जा मालिक ऐं घरेलू सारिफ़ गर्मियुनि जी मौसम में बि परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। घरेलू सारिफ़ जेके सॼो साल बिजली जी लोड शेडिंग खे मुंहुं ॾियण सबबि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी तवानाईअ जो पूराओ कनि था इहो संदनि मथां हिकु इज़ाफ़ी बार आहे। पर गैस जी खोट उहा बि हिकु अहिड़े सूबे खे जेको पैदावार जो वॾो हिसो विफ़ाक़ जे पूल में ॾेई रहियो आहे ऐं मोट में खेसि एतिरी नाइंसाफ़ीअ खे मुंहुं ॾियणो पियो त उनजो नतीजो को ख़ुशाइंद न निकिरंदो। सियारे जी मुंद में गैस जी घुर्ज हर घर में ॿीणी थी वञे थी ऐं अहिड़े वक़्त में वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में तनाज़े जे करे अवाम जेका मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अॻु में ई इज़ाफ़ी बार हेठि रहे थी उनखे ॿारण लाइ ॿियनि तवानाईअ जे वसीलनि जे इस्तेमाल खे ख़रीद करण लाइ इज़ाफ़ी ख़र्च जो बार बर्दाश्त करणो पवंदो। इन सिलसिले में सिंध हुकूमत खां बि अवाम जो हिकु सुवाल आहे त छा सिंध हुकूमत वफ़ाक़ खां पंहिंजे हिसे जी गैस न मिलण ते को ठोस क़ानूनी क़दम खंयो आहे, कंहिं अदालती फ़ोरम ते पंहिंजो केस दाख़िल कयो आहे या क़ौमी असेंबलीअ जे फ्लोर ते हिन मसइले खे एजेंडा ते रखायो आहे या सिर्फ़ ख़ामोश तमाशाई बणिजी सूबे जे अवाम जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकंदे ॾिसण जा सांबाहा करे रही आहे। छो त पेट्रोलियम डिवीज़न जो चवणु आहे त हू सिंध सूबे सां 8 महीननि खां इन मसइले ते ख़त किताबत करण जी कोशिश करे रहियो आहे पर सिंध हुकूमत तरफ़ां उनजो को बि जवाबु नाहे मिलियो। पेट्रोलियम डिवीज़न जो चवणु आहे त सॼे मुल्क जी गैस जी खपत वारी घुर्ज 6 अरब क्यूबिक फुट पर डे आहे जॾहिं त गैस जी तरसील RLNG समेत 4.5 अरब क्यूबिक फुट वञी बीहे थी ऐं असुल में 1.5 अरब क्यूबिक फुट पर डे जो घाटो आहे। असां मां केतिरनि खे शायदि इहा ॼाण बि नाहे त गैस जी फ़राहमीअ जा 2 टैरिफ आहिनि जंहिंखे T1 ऐं T2 सॾिजे थो।
T1 लोकल गैस जी फरहामीअ ते लागू थिए थो, जॾहिं त T2 टैरिफ दरामद थियल गैस RLNG ते लागू थिए थो। ख़ैबर पख्तूनख्वा जी सनतुनि खे टैरिफ 1 जे तहत गैस फरहाम कई पई वञे ऐं उते गैस जी कंहिं बि क़िस्म जी का बि खोट नाहे। न रुगो एतिरो, पर उते गाॾियुनि लाइ CNG स्टेशन बि मुकमल तौरु खुलियल आहिनि, छो त KP जी हुकूमत पंहिंजे हिस्से जी गैस खां वधीक गैस वठण में कामयाब थी चुकी आहे ऐं उहा बि T1 जे हिस्से मां। सिंध ऐं बलोचिस्तान जी गैस सुई सदरन गैस कंपनी लिमिटेड खे फरहाम कई थी वञे, जेका पंजाब खे बि गैस फरहाम करे थी ऐं पंजाब खे इहा फरहामी गुज़िरियल 10 सालनि खां SSGC तरफ़ां थी रही आहे। जेसिताईं इन फरहामीअ खे न रोकियो वेंदो ऐं नवां क़ाइदा ऐं कानून न जोड़िया वेंदा, तेसीं सिंध ऐं बलोचिस्तान ईअं ई भोॻींदा रहंदा। जमहूरी रियासत हुजण बावजूदि जमहूर हिते कंहिं बि तरह रियासत ऐं हुकूमत जी तरजीहुनि में शामिल नज़र नथो अचे। असांजी सूबाई हुकूमतुनि जी पॉलिसियुनि खां वठी वफ़ाक़ी पॉलिसियुनि ताईं सियासी गठजोड़ जे करे जमहूर जा मफ़ाद ऐं उन जो फलाह किथे विञायल आहे। आख़िर ईअं केसिताईं हलंदो? हिकु वक़्तु ज़रूरु ईंदो जॾहिं अवाम पंहिंजे आइनी ऐं कानूनी हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदो। इन करे आइन में दर्ज थियल अवामी फलाह ऐं बहबूद जे सभिनी शिकुनि खे नज़र में रखंदे सूबाई तोड़े वफ़ाक़ी हुकूमतुनि खे कंहिं बि हिकु अहिड़े नुक़्ते ते पहुचणु घुरिजे जंहिंसां अवाम जी रोज़मरह जी परेशानियुनि खे घटि करे सघिजे ऐं सॼे मुल्क जे अवाम खे हिकु जहिड़ियूं सहूलतूं मिली सघनि ऐं ख़ासि करे वसीला पैदा कंदड़ सूबे खे जेकॾहिं का शइ सस्ती नथी मिले त उहा इन अवाम जे लाइ अणलभ ऐं महांगी न थियणु घुरिजे। सनअतुनि CNG स्टेशन खे T2 टैरिफ ते गैस फरहाम कई वञे, चाहे उहे कहिड़े बि सूबे सां ताल्लुक़ रखंदड़ हुजनि, ऐं घरेलू सार्फ़ीन खे हर मौसम में तरजीही बुनियादुनि ते T1 टैरिफ ते गैस फरहाम कई वञे।